भाभी वो तांजे पासे में हेमा है ना, उनकी नुंहं खे माइटनि में छा मिलियो है? अच्छा, एतिरो मिलियो है? ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे। अरे भाभी अची आओ। अरे भाभी की कुर्सी ॾियो, भाभी पट्टे न वेही पाई नी। चाची वो ॾिठो तो छागन मां खे मुक्कीअ में त सॼो घर वॼी आयो, ओ सत्संग में ॾिठो तो खाली नुंहं आई अथसि बस हिकिड़ी। अरे भाभी ताड़ी त वॼायो। अंजू जुम्मेवारी जे घर वई है लाॾनि ते? मां त न वियसि, तूं वई हुई न? मुंहिंजे त पुठनि में सूर, मां न वियसि। अॼु बि मूंखे पुठनि में सूर, पर मां गोरी वठी करे आई आहियां सत्संग में। मुंहिंजी बेड़ी अथई विच तीर ते। अरे भाभी हिकु दोनो ॾे, हिकु जे घरां ॿारनि सभु चार ॼणा था अचनि, चार दोना कान ॾिबो, हिकु दोनो ॾे। छॾ मूंखे ॾे प्रसाद, मां थी विरायां। अरे भाभी वठो केला वठो, प्रसाद में केला था हरायो। भाभी वो ताने पासे दरमू कबाड़ी आहे न, उन ज़ाल जी टंग वॾी पई हुअसि न, हाणे ठीकु अथसि। आया सबादान क्रियमस। अरे तू नींबू जी मां कोन आई है छा? ॾाढा बढ़िया भजन गाईंदी है। हल दोती हिकु ॿ भजन तू गाए बढ़िया। अरे भाभी हिकिड़ो भजन गायो न, हिकिड़ो ॿियो। अरे भाभी तव्हां एंड में ईंदा आहियो, उन ॾींहुं रेलू जे घर बि एंड में आयो आहे, हिते बि एंड में आहे। एंड में प्रसाद जो दोनो वठण लाइ ईंदा आहियो छा? भाभी रुको न, चांहि त पीअण ॾियो। भाभी हला थी, दुकान ते अची न रोटी ठाहिणी आहे राति जी। अरे हाँ भाभी, वो जस्सू जी ज़ाल न दोनो त ॾेई छॾियो, वरी न त टोकींदी।